नाज़रीन, मेहर के ॻोठ मलूक खोसो जो रहवासी अखियुनि जे नूर खां महरूम हाफ़िज़ क़ुरान हालार खोसो नात पढ़ी ऐं कलाम ॻाए माण्हुनि जूं दिलियूं खटण सां गॾु ॿनियुनि में कुड़मत बि करे थो। हुन सिंध सरकार खे अपील कई आहे त खेसि कंहिं मस्जिद में मौज़िन तौरु नौकरी ॾिनी वञे। पेश आहे मंज़ूर महेसर जी रिपोर्ट। नाज़रीन, मेहर जो अनोखो किरदार अखियुनि खां जाए जम खां नाबीन हाफ़िज़ क़ुरान नौजवान रागी शाइरी सां चाह ऐं मुख़्तलिफ़ सुर ऐं कलाम ॻाईंदो अचे थो। मेहर जे ॿोॾ वारे इलाइक़े ॻोठ मलूक खोसे रहवासी 19 वरहनि जो नौजवान हाफ़िज़ क़ुरान हालार खोसो, जंहिं 13 सालनि जी उमिरि में मदरसा अरबिया ताजुल इस्लामा 4 सालनि में क़ुरान पाक जो हिफ़्ज़ मुकमल करे वरितो आहे। हाणे वफ़ाक़ुल मदारस में क़िराअत वारो इम्तिहान पिणु ॾिनो आहे। 2022 वारी ॿोॾ संदसि घर बि ठाहे छॾियो। संदसि ख़्वाहिश आहे त हिन खे ओकाब खातो या सिंध हुकूमत माज़ूर कोटा ते उस्ताद मुक़ररु करे। हू हर वक़्तु नात मौलूद इनकलाबी तोड़े इस्लाही कलाम झुंगारींदो रहे थो। संदसि आवाज़ मिठो ऐं मधुर आहे। हू हथ टंगण जे बजाए महिनत मज़दूरी करे थो, ॿारनि खे दर्स ॾिए थो ऐं ज़मीनुनि ते कमु पुण करे थो। हिन नौजवान जो चवणु आहे त जेकॾहिं मूंखे को सपोर्ट करे त मां पिनण बजाए हथ टंगण बजाए पंहिंजी महिनत मज़दूरी ऐं रोज़गार करे सघां थो। هل مرة سماني غلطانة غلطانة हम तेरे बिन अब रह नहीं सकते तेरे बिना क्या वजूद मेरा तुझसे जुदा अगर हो जाए राजन जरा जरोली नंढड़ी उम्र में साईं सब जीत निंड फिटाई कहीं जे फिक्र में आई। मुझो मुतालबो आहे हुकूमत पाकिस्तान खां त हींअर मुंहिंजा वालिदैन असांजो घर बिल्कुलु परेशान आहे। सो मुंहिंजो हुकूमत खां मुतालबो इहो आहे त मूंखे कंहिं मदरसे में मौज़िन मुक़ररु कयो वञे या सरकारी तहत मूंखे किथे इमामत ॾिनी वञे। बसि इहो ई मुतालबो आहे असांजो। नाज़रीन, हालार खोसो न सिर्फ़ु सिंधी उर्दू अरबी पर मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में जा ॻायल गीत पिणु ॻाए थो। हुनजो हाफ़िज़ो एतिरो त तेज़ आहे जो हू हिकु दफ़ो ॿुधण सां उन शाइरी ऐं धुन यादि करे तरन में ॻाईंदो रहे थो। नाज़रीन, 19 वरहनि जे नौजवान हाफ़िज़ हालार खोसे जो सिंध हुकूमत खां घुर कई आहे त हू खेसि कंहिं औकाब खाते समेत कंहिं बि मस्जिद में मौज़िन मुक़ररु करे या त कंहिं मशहूरु अखियुनि जे डॉक्टर खां संदसि इलाजु कराए त हू पंहिंजी रोज़ी हासिलु करे सघे। कैमरामैन यासिर ख़ान सां गॾु मंज़ूर मयसर, आवाज़ न्यूज़, मेहर।